बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु पंहिंजे हिन वीडियो जे अंदरि माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो कोर्स शुरू करणु वञी रहिया आहियूं। असांजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजे सिंधी भाइरनि भेनरुनि खे कंप्यूटर जेको आहे सो सादी पंहिंजी सिंधी ॿोली जे अंदरि सेखारियूं। त पोइ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजा ईंदड़ ॿिया वीडियो बि ॾिसो। अचो त पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड खां शुरूआत था कयूं। माइक्रोसॉफ्ट वर्ड खोलण लाइ सभ खां पहिरियां सर्च बॉक्स जे अंदरि असां वर्ड लिखंदासीं त असांजी हीअ एप्लीकेशन ते शो थी वेंदी, ज़ाहिर थी वेंदी। हिन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ असांजी माइक्रोसॉफ्ट वर्ड जी स्क्रीन असांजे साम्हूं अची वई आहे। असां ब्लैंक डॉक्यूमेंट खे चूज़ कंदासीं। ब्लैंक डॉक्यूमेंट ते क्लिक कंदासीं। जंहिंखां पोइ असांजो हीउ माइक्रोसॉफ्ट वर्ड खुली वियो आहे। अॼु मां सभ खां पहिरियां ई तव्हांखे माइक्रोसॉफ्ट वर्ड जो फाइल सेव करणु सेखारियां थो। हीअ फाइल सेव करण लाइ फाइल ते क्लिक करे उनखां पोइ सेव बटन ते क्लिक कंदासीं। सेव बटन ते क्लिक करण खां पोइ हीअ असांखे लोकेशन्स पुछे थो, तव्हां इनखे किथे सेव कंदा। जेकॾहिं असां हिनखे डेस्कटॉप ते सेव करणु चाहियूं था त असां डेस्कटॉप ते क्लिक कंदासीं। पर जेकॾहिं असां कंहिं ॿी लोकेशन सर्च करणु चाहियूं था त पोइ ब्राउज़ ते क्लिक कंदासीं। मिसाल तौर असां हिनखे डेस्कटॉप ते क्लिक सेव करणु चाहियूं था, असां डेस्कटॉप ते क्लिक था कयूं। हाणे असां हिते डेस्कटॉप चूज़ कंदासीं। उनखां पोइ हिते असां फाइल खे पंहिंजो नालो ॾींदासीं। मिसाल तौर ते असां हिनखे ABCD था नालो ॾियूं। हिनखां पोइ सेव बटन ते क्लिक कंदासीं त असांजो फाइल जेको आहे डेस्कटॉप ते सेव थी वियो। अचो थी ॾिसूं, हीअ ABCD नाले सां असांजो फाइल डेस्कटॉप ते सेव थी वियो आहे। असां अॼु अखरनि खे होम जेको आहे होम मेन्यू जे बारे में थोरो पढ़ंदासीं। अचो सभ खां पहिरियां असां कुझु टाइप था कयूं। ही मां हिकु लाइन टाइप कई आहे। हिन लाइन खे फॉर्मेट करणु सभ खां पहिरियां मां तव्हांखे सेखारींदुसि। फॉर्मेट जो मतिलबु आहे ठाहिणु, कंहिं शइ खे ठाहिणु, रंग वग़ैरह रूप ॾियणु। जॾहिं हिन लाइन खे फॉर्मेट कयो वेंदो आहे त उन लाइन खे या कंहिं अखर खे फॉर्मेट करण लाइ लाज़मी आहे सभ खां पहिरियां उनखे सिलेक्ट कजे। सिलेक्ट करण लाइ हिकु तरीक़ो त इहो आहे त तव्हां हिन लेफ्ट क्लिक करे खॿी क्लिक करे हिनखे छिके वञो माउस खे, त तव्हां सॼो सिलेक्ट थींदो। ॿियो तरीक़ो इहो आहे तव्हां जेकॾहिं हिते बीठा आहियो त शिफ्ट बटन पकिड़े ऐं एरो बटन जो कीबोर्ड में हूंदो आहे उनखे तव्हां शिफ्ट ऐं एरो खे तव्हां ॿिन्ही खे प्रेस कयो त तव्हांजो सिलेक्ट थी वेंदो। हाणे जेकॾहिं असां अखरनि जो स्टाइल चेंज करणु मटाइणु चाहियूं था त असांजा अखरनि जा स्टाइल ही पिया आहिनि। हीउ तव्हां ॾिसंदव प्रीव्यू में त अखरनि जो स्टाइल जेको आहे सो चेंज थींदो पियो वञे। मां मुख़्तलिफ़ डिज़ाइननि ते क्लिक कयां पियो। जेका तव्हांखे डिज़ाइन पसंदि अचे तव्हां उन डिज़ाइन ते क्लिक कंदव त तव्हांजो अखरनि जो स्टाइल जेको आहे सो चेंज थी वेंदो। उनखां पोइ अखरनि जी साइज़ आहे। हीअ अखरनि जी साइज़ आहे। साइज़ असां नंढी वॾी करणु चाहियूं त असां अखरनि जी हितां साइज़ घटि वधि करे सघूं था। मिसाल तौर ते मां 14 कई, 14 थी वई, अखरनि जी साइज़ वधी वई। उनखां पोइ हीअ आहे बी जो मक़सदु आहे बोल्ड। जेकॾहिं असां अखरनि खे बोल्ड करणु चाहियूं, बोल्ड जो मक़सदु हूंदो आहे थुल्हा। बोल्ड करणु चाहियूं त असां बी ते क्लिक कंदासीं, असांजा अखर बोल्ड थी वेंदा।
उन खां पोइ इटालिक आई, इटालिक मतिलबु थोरा टेड़ा हुजनि, न करे पासीरा हुजनि। आई ते इटालिक ते क्लिक करण सां इटालिक थी वेंदा। उन खां पोइ आहे यू अंडरलाइन, अखर हेठां जेके असां अंडरलाइन ॾियणु चाहियूं, असांजे अखर जे हेठां अंडरलाइन अची वई। कॾहिं कॾहिं ॿ अंडरलाइनूं वेठा हूंदियूं आहिनि। ॿ अंडरलाइन जी शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट डी। जेके कंट्रोल शिफ्ट डी सां प्रेस कंदासीं त हुन जे हेठां ॿ अंडरलाइन अची वेंदियूं, डबल अंडरलाइन चयो वेंदो आहे। असां अंडरलाइन ख़तमु कईसीं। हिन अखरनि जे मथां जेकॾहिं असां लाइन ॾियणु चाहियूं त असां इनखे चवंदा आहियूं स्ट्राइक थ्रो। स्ट्राइक थ्रो करणु चाहियूं त हिन स्ट्राइक थ्रो ते क्लिक कंदासीं, अखरनि जे मथां लाइन अची वेंदी। इन खां पोइ पाण जेकॾहिं मैथमेटिक्स यूज़ कंदा आहियूं, मैथमेटिक्स जे अंदरि फॉर एग्ज़ाम्पल H2O फार्मूला आहे हिकिड़ो पाणी जो, H2O। त फार्मूला लिखण जो तरीक़ो आहे त O जेका आहे ही 2 जेका आहे 2 हेठि हूंदो आहे, जंहिंखे सबस्क्रिप्ट चइबो आहे। सबस्क्रिप्ट ऐं सुपरस्क्रिप्ट था पढ़ूं। सबस्क्रिप्ट करण लाइ असां नेक्स्ट ते क्लिक कंदासीं त असां हीउ जेको आहे सबस्क्रिप्ट थी वियो। फॉर एग्ज़ाम्पल हिनखे असां सुपरस्क्रिप्ट था करे चाहियूं, ही 2 जेको हिते लिखियो आहे असां, त हिन सुपरस्क्रिप्ट ते क्लिक कंदासीं, असांजो ही सुपरस्क्रिप्ट जे मथे रही वियो। उन खां पोइ अखरनि जी साइज़ इंक्रीज़ ऐं डिक्रीज़ पाण हितां करे सघूं था। हितां अखरनि साइज़ इंक्रीज़ थींदी, हितां अखरनि साइज़ डिक्रीज़ थींदी, माना घटि बि। हितां असां अखरनि जी साइज़ घटि था करे सघूं, हितां असां अखरनि जी साइज़ वधाए था सघूं।